अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो इसरार लगारी। दोस्तों, ख़ूबसूरत लिबास माण्हू जी शख़्सियत में निखार पैदा कंदो आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे भुस्की पातल हुजे पोइ त वाह वाह। जेकॾहिं तव्हांखे ओरिजिनल भुस्की पाइणी आहे, बहितरीनु भुस्की पाइणी आहे, त हाला बाईपास तां नूर मोहम्मद हालाई शॉप तां नमहा भोस्की बाय नूर मोहम्मद हालाई ख़रीद कयो। यकीनन नमहा भोस्की बाय नूर मोहम्मद हालाई ओरिजिनल भोस्की जी ज़मानत आहे। इन भोस्की जे हर हिकु इंच ते लिखियलु आहे नमहा भोस्की बाय नूर मोहम्मद हालाई। महिरबानी। सिंध सलामत, साथ सलामत, खुश हुजो, आबाद हुजो। सिंध ते इनायत या नूर में मुड़ हालाई। सिंध ते इनायत या नूर में मुड़ हालाई। खाद में सकाफत या, खाद में सकाफत या नूर में मुड़ हालाई। सिंध ते